बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कंहिं पुछियो छा ॾिठो आहे तो प्यार में, मूं चयो ॿियो चङो छा आहे संसार में। शेख हयात जे हिन शेर सां अॼु जी डिस्कशन जो आगाज़ कयूं था। अॼु जो असांजो मौज़ू चांहि जे फ़ाइदनि ऐं नुक़सान जे बारे में आहे। चांहि हिकु कॉमन लफ़्ज़ आहे जेको असांजी सोसाइटी में सभ खां वधीक पीअजंदड़ मशरूब आहे। ॾींहं जी शुरूआत अक्सर माण्हुनि जी चांहि सां थिए थी। हूअं त रिवायती तरीक़े सां ॾिसजे त अक्सर चांहि खे वॾी मौलिक बीमारियुनि जीअं त डायबिटीज़ ऐं कैंसर जे इलाज तौर बि इस्तेमालु कयो वियो आहे। पर चांहि जी अफ़ादियत या उन जा फ़ाइदा हक़ीक़त में टिनि शयुनि ते डिपेंड कंदा आहिनि। पहिरियां टाइमिंग, त कहिड़े टाइम ते तव्हां चांहि पीओ था। ॿियो नंबर उन जी मिक़दार यानी क्वांटिटी, त केतिरी तव्हां चांहि ॾींहं में पियो था। ऐं टियों त चांहि पीअण जो तरीक़ो कहिड़ो आहे तव्हांजो, कहिड़ी तरह जी चांहि तव्हां इस्तेमालु कयो था। सभ खां पहिरियां पाण ॻाल्हायूं था त चांहि पीअण जा नुक़सान कहिड़ा आहिनि। नुक़साननि में चांहि में मौजूदु कुझु केमिकल कंपाउंड हूंदा आहिनि जिन खे असां टेनेंट चवंदा आहियूं। इहे टेनेंट जिस्म में मौजूदु कैल्शियम खे ऐं आयरन खे हज़म थियण खां रोकींदा आहिनि। असांजे आंड्रे में मौजूदु कैल्शियम ऐं आयरन जिस्म जे अंदरि जज़ब न थी सघंदा आहिनि, जंहिंजे करे असांजी बॉडी में उन्हनि जी मिक़दार जेका आहे उहा घटिजी वेंदी आहे, जेका मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे जनम ॾींदी आहे। चांहि खे अगरि असां वधीक बॉइल करे पीऊं था त कैफ़ीन ऐं टेनेंट जेके इन जा अहम जुज़ आहिनि उन्हनि जो मिक़दार, उन्हनि जो तादादु वधी वञे थो, जेको कैल्शियम खे ऐं आयरन खे जेके तमामु ज़रूरी आहिनि असांजे जिस्म जी ग्रोथ लाइ, असांजे जिस्म खे सही नमूने हलाइण जे लाइ, उन्हनि खे जज़ब करण खां रोके थो ऐं उन्हनि खे पंहिंजे जेको मुक़ररु थियल कमु आहे उनखे करण खां बि रोकींदो आहे। इन खां अलावा वधीक तादाद में चांहि पीअण सां एंज़ाइटी ऐं डिप्रेशन थिए थी। वधीक चांहि पीअंदड़ माण्हू बेचैनी जो शिकार रहे थो, परेशानी जो शिकार रहे थो ऐं हक़ीक़त में कंहिं बि शइ जी जेका वधीक मिक़दार आहे उहा नुक़सानदेह हूंदी आहे। त इन ई तरह चांहि खे वधीक पीअण सां बेचैनी ऐं डिप्रेशन इहे मरीज़ में वधी सघनि था, या जंहिंखे न आहिनि उन में इहे पैदा थी सघनि था। इन खां अलावा वधीक चांहि पीअण सां असांजी जेका निंड आहे उन जे जेको मामूल जो अमल आहे जंहिंखे असां स्लीप साइकिल चवंदा आहियूं, उन में बि अमल ऐं दख़ल थिए थो, जंहिंजे करे माण्हू पंहिंजी निंड पूरी न करे सघंदो आहे ऐं निंड पूरी न हुजण जे करे हू पंहिंजी रिवायती ज़िंदगी, आम ज़िंदगी में बि कोताही जो शिकार रहंदो आहे। इन सां गॾोगॾु तेज़ाबियत वारा मसइला जंहिंखे असां एसिडिटी डिसऑर्डर चवंदा आहियूं, उहे बि चांहि जे करे थियनि था। वधीक चांहि पीअण सां जिस्म में तेज़ाबियत वधे थी, जेका हाज़मे खे मुश्किल बणाए थी ऐं जेको असां खाधो खाऊं था उन में जेके नमकियात मिलियल आहिनि उहे असांजे जिस्म में सही तरीक़े सां नथा पहुची सघनि। हाणे इहो असांखे ॾिसणो आहे त चांहि जे इन नुक़सानात खे जेको आहे सो असां बैलेंस कीअं कयूं या इन्हनि जो मुक़ाबिलो कीअं कयूं। इन में सभ खां पहिरियों जेकी ॻाल्हि आहे उहा आहे त टाइमिंग कहिड़ी आहे चांहि जी, तव्हां कंहिं वक़्तु चांहि जो इस्तेमालु कयो था। ॾिसो साईं, अक्सर माण्हू सुबुह जे टाइम निंड मां उथी ख़ाली पेट चांहि पीअंदा आहिनि। हाणे निंड जो दौरान इहो राति में 8 खां 10 कलाक हूंदो आहे, त इन निंड जे दौरान ई इंसान जे जिस्म में पाणी जी कमी पैदा थी वई हूंदी आहे। 8 खां 10 कलाक ताईं जेको माण्हू निंड में आहे उन लाज़मी न कुझु खाधो पीतो आहे त उहो डिहाइड्रेट थी वियो आहे। ऐं छाकाणि त चांहि में हिकिड़ी गरम तासीर हूंदी आहे ऐं उन में हिकिड़ो डायूरेटिक इफेक्ट हूंदो आहे, माना अगरि तव्हां उनखे ख़ाली पेट पीअंदव त हू अञा जिस्म में पाणी जी कमी पैदा कराईंदी। त इन जे करे सुबुह जो उथी करे ख़ाली पेट चांहि पीअण खां अवॉइड करणु खपे, उन खां बचणु घुरिजे। इन जो बहितर तरीक़ो इहो आहे त को बि गरम गिलास जो पाणी तव्हां पी वठो सुबुह जो, भले ख़ाली पेट, ऐं उन जे 5 खां 10 मिंट खां पोइ तव्हां चांहि पी सघो था। इन सां इहो थींदो त चांहि जा जेके हार्मफुल इफेक्ट्स आहिनि, जेके
ख़तरात आहिनि उन्हनि खां काफ़ी हद ताईं माण्हू बची सघे थो। इन खां अलावा खाधे खां फ़ौरी बाद या खाधे खां फ़ौरी पहिरीं बि चांहि खां बचणु घुरिजे, छाकाणि जेको असां खाधो खाऊं था उहो तॾहिं ई कारआमद आहे जॾहिं उहो जिस्म में जज़ब थिए। त चांहि अगरि असां पीअंदा आहियूं त उन में मौजूदु जेके टेनिन्स ऐं कैफ़ीन आहे उहा इन जज़ब करण वारे अमल खे रोकींदी आहे ऐं उनखे मना कंदी आहे त खाधे खे जेको आहे जज़ब न कयो वञे। इन सां पेट में तेज़ाबियत वधे थी ऐं जेको असां खाधो आहे उहो जज़ब न थी सघंदो आहे। इन सां बदहज़मी थी सघे थी, मतली, उल्टी, काफ़ी सारियूं ॿिए सिम्टम्स बि थी सघनि था। इन करे बहितर आहे त तव्हां पंहिंजे मानी खां एटलीस्ट 1.5 खां 2 कलाक पहिरियां चांहि पीओ या पंहिंजी मानी जे 1.5 खां 2 कलाक खां पोइ चांहि पीओ। ऐं टाइमिंग में हिकिड़ो मेन शइ राति जी चांहि आहे, त राति जी चांहि खां बि बचणु खपे, छाकाणि जेको असांजो सुम्हण जो अमल आहे उहो असांजो दिमाग़ ब्रेन कंट्रोल कंदो आहे ऐं दिमाग़ जेको आहे उहो कुझु सिग्नल्स छॾींदो आहे सॼी बॉडी में, जंहिंजे करे कुझु हार्मोन्स असांजे जिस्म में ठहंदा आहिनि जेके असांखे निंड कराईंदा आहिनि। इन्हनि हार्मोन्स सां चांहि में मौजूदु जेका कैफ़ीन आहे उहा जंग कंदी आहे ऐं इंसान खे जेको सुम्हण वारो अमल आहे उन में मुश्किलात पैदा कंदी आहे, त इंसानु देरि ताईं जाॻंदो रहंदो आहे ऐं बहितर तरीक़े सां सुम्ही न सघंदो आहे। त इन जे करे राति जे टाइम बि चांहि खां बचणु खपे, त जीअं जेको निंड जो अमल आहे जेको मामूल मुताबिक़ आहे उहो थी सघे। ॿिए नंबर ते साईं इहा कि चांहि कहिड़े क़िस्म जी कहिड़े तरीक़ेकार सां जेको आहे उहो मरीज़ इस्तेमालु करे थो। कुझु माण्हू घणी बॉइल करे चांहि पीअंदा आहिनि, घणो माना काढ़ींदा आहिनि उनखे। कुझु माण्हू कारी चांहि पसंदि कंदा आहिनि जंहिंखे ब्लैक टी चइबो आहे, ऐं कुझु घणे खीर वारी चांहि पसंदि कंदा आहिनि। त मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्म जी चांहि जो इस्तेमालु कंदा आहिनि। हाणे चांहि में 2 क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि, त हू खुश्की बि कराईंदी आहे ऐं हू गरमाइश बि पैदा कराईंदी आहे। त इहे 2 जेके फैक्टर आहिनि इहे सभ खां वधीक कारी चांहि में हूंदा आहिनि। त जेके कारी चांहि जो इस्तेमालु था कनि उन्हनि में खुश्की वधीक हूंदी ऐं उन्हनि में गरमाइश बि वधीक हूंदी। त इनखे काउंटर करण जे लाइ, इनखे बैलेंस करण जे लाइ तव्हां पंहिंजी चांहि में खीर जो इस्तेमालु कयो। थोरो वधीक अगरि खीर हूंदो त उहो इन जेके नुक़सान वारा जुज़ा आहिनि चांहि जा उनखे काउंटर करे छॾंदो ऐं हरूभरू चांहि एतिरो नुक़सानु कोन ॾींदी। इन खां अलावा कुझु अहिड़ा जुज़ा आहिनि जेके माना चांहि में टेस्ट सां गॾु गॾु उनखे काराइतो बि बढ़ाईंदा आहिनि, जीअं सौंफ आहे, इलायची आहे, दालचीनी आहे। इन्हनि जे इस्तेमाल सां बि चांहि में जेका आहे उहा अफ़ादियत वधे थी ऐं उन जा नुक़सान जेके आहिनि घटिजनि था। इन खां अलावा अगरि जीअं मखणु आहे, बटर आहे, उन जो इस्तेमालु बि चांहि में करे सघिजे थो। त उन सां बि चांहि में जेको गरमाइश वारो अमल आहे उहो घटिजी वेंदो आहे। साॻी तरीक़े सां अगरि असां उन में हिकिड़ो चमिचो कोकोनट ऑइल जो इस्तेमालु कंदासीं, माना 1 कप चांहि में अगरि कोकोनट ऑइल जो हिकिड़ो चमिचो विझी छॾिजे त उन सां बि जेके काफ़ी जेके नुक़सान ॾींदड़ जुज़ा आहिनि उहे माना पोइते थी वेंदा ऐं चांहि जेका उहा तव्हांजे लाइ सिहत लाइ हिकु बहितर साबित थींदी। त इहे कुझु शयूं आहिनि जेके मिक्स करण सां चांहि जी जेका अफ़ादियत आहे उनखे वधाए सघिजे थो। आख़िर में साईं जेका इम्पोर्टेंट पार्ट हूंदो आहे त उहा तादाद केतिरी चांहि जी आहे, क्वांटिटी केतिरी आहे जेका ॾींहं में हिकु आम माण्हू इस्तेमालु करे थो। उसूलन त साईं 3 कप जेके आहिनि उहे काफ़ी हूंदा आहिनि। अपर लिमिट जेका आहे उहा 3 ताईं आहे, त 3 ताईं तव्हां कप्स ताईं तव्हां पंहिंजी चांहि जेका आहे उहा पी सघो था। 4 खां 5 कप इहे नॉर्मल न आहिनि, इहे नुक़सानु ॾींदड़ आहिनि, इहे हिकिड़ी ख़राबु आदत विझंदड़ आहिनि। न सिर्फ़ु ही आदत आहे, नशो आहे, पर इहे जिस्म जे ॿियनि हिसनि खे बि इफ़ेक्ट कनि था ऐं नुक़सानु ॾींदा आहिनि। त 3 कप्स ताईं, 3 कोपनि ताईं मैक्सिमम जेको आहे सो चांहि जो इस्तेमालु कयो, उन खां वधीक न कयो, छाकाणि त काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि जेके इन्हनि सां कोलाबरेट कंदा आहिनि, इन्हनि सां गॾु हूंदा आहिनि। जीअं मिसाल आहे का प्रेग्नेंट लेडी आहे त ऐं उहो चांहि जो वधीक इस्तेमालु करे थी त उन जे अंदरि जिस्म में मौजूदु ॿार खे बि नुक़सानु थी सघे थो।
या वधीक चांहि पीअण सां एंज़ाइटी यानी बेचैनी थी सघे थी, मथे में सूर थी सघे थो, ऐं तेज़ाबियत वारा एसिडिटी वारा मसइला थी सघनि था। त इन जे करे हिकु मख़सूस ऐं लिमिटेड जेका मिक़दार आहे चांहि जी, उहा ई कारआमद आहे जेका वधि में वधि 3 कोप आहे। आख़िर में इहो ई कि तव्हां पंहिंजी चांहि जो इस्तेमालु हिकु लिमिट ताईं रखो, उनखे वधायो न, ऐं उनखे हिकिड़ी पंहिंजी परमानेंट आदत न बणायो। चांहि खे जेको आहे बॉइल घटि कयो, उन में खीरु वधीक विझो। वधीक बॉइल करण सां उन जा जेके जुज़ा आहिनि बीमारी ॾींदड़, उहे वधी वेंदा। त उन्हनि खां बचण जे लाइ बॉइल घटि कयो, काढ़ियोसि घटि, ऐं उन में खीरु वधीक विझो, त जीअं तव्हां उन जे नुक़सानात खां बची सघो। इहा नंढड़ी डिस्कशन हुई चांहि जे हवाले सां। अगरि तव्हां दोस्तनि खे को बि सुवाल हुजे त उहो ज़रूरु कमेंट्स में पुछो, ऐं असांखे इजाज़त ॾियो नेक्स्ट टाइम नेक्स्ट प्रोग्राम जे लाइ।